हू तारो ॾिसी थी? तुंहिंजो मतिलबु आहे हू तेज़ ॻाढ़ो तारो? संदसि धीअ वराणीअ में पुछियो। हा, इहो हाणे उते शायदि न हुजे, शायदि उहो मरी चुको हुजे या कुझु ॿियो। संदसि रोशनी अञा सुधो स्पेस मां हलंदी पई अचे, बिन हाणे असांजे अखि ताईं पहुती आहे। पर असां उनखे ईअं नथा ॾिसूं जीअं उहो हींअर आहे, असां उनखे ईअं था ॾिसूं जीअं उहो अॻु हुयो। घणनि माण्हुनि खे इन सादी हक़ीक़त सां पहिरियों भेरो मुंहुं ॾियण ते अचरज जो कंबाईंदड़ अहसासु थींदो। छो? इहो एतिरो ॾुखियो छो हुजणु घुरिजे? तारनि ऐं कहकशान विच में अज़ीम फ़ासिलनि जो मतिलबु ई इहो आहे त असां हर शइ खे माज़ीअ में ॾिसूं था, कुझु त धरतीअ जे जनम वठण खां बि अॻु। दूरबीनियूं टाइम मशीनूं आहिनि। घणो अॻु जॾहिं कंहिं इब्तिदाई कहकशा पंहिंजे वेझड़ाईअ वारी अंधकार में रोशनी ओती त कंहिं शाहिद खे पतो कोन हुयो त अरबें साल पोइ पथरनि, धातुनि, बर्फ़ ऐं ऑर्गेनिक मालिक्यूलनि जा ॾुरां टुकड़ा गॾिजी हिकिड़ी जाइ ठाहींदा जंहिंखे असां धरती था चऊं। ऐं यकीनन कंहिंजे गुमान में इहो बि न हूंदो त हयाती वजूद में ईंदी ऐं दानिश्वर जीव इर्तिका कंदा, जेके हिकु ॾींहुं उन रोशनीअ जो हिकु हिसो झटींदा ऐं उन ॻुझारत खे भञंदा त उहा ॾाहुन किथां आई आहे। असां पंहिंजे कोताहियुनि, किन हालतुनि में शदीद कोताहियुनि खे तस्लीम कंदासीं, दुनिया खे सम्झण जी पंहिंजे लियाकत लाइ। ख़ासि तौर ते ईअं लॻे थो त असीं मजबूर आहियूं फितरत मथां पंहिंजी फितरत मरण ते। पंहिंजे गुरूर में इंसान पंहिंजे तख़लीक़ खे ख़ुदाउनि जे अहम कम तौरु सम्झे थो। डार्विन पंहिंजे किताब में वधीक निवड़त सां ऐं मुंहिंजे ख़्याल में दुरुस्त तौरु पाण खे जानवरनि मां आयल लिखियो। असां नवां आयल आहियूं। असां काइनात जे कुंड ते रहूं था। असां मिटीअ में पियल माइक्रोबनि मां नमूदार थिया आहियूं। भोला असांजा सौट आहिनि। असां जूं सोचूं मुकमिल तौरु असां जूं न आहिनि ऐं उनखां बि वधीक त असां पंहिंजे गृह खे तबाह करे रहिया आहियूं ऐं पंहिंजे वजूद लाइ ख़तरो पिया बणिजूं। असांजे पेरनि हेठां तख़्तो निकिरे थो। असां पाण खे लामहदूद खाईअ में किरंदो महसूस था कयूं। असां हिकु अज़ीम ऊंदहि में गुम थियल आहियूं ऐं को बि मदद लाइ अचण वारो कोन्हे। अहिड़ी ॾुखी हक़ीक़त में ज़ाहिर आहे असां माइल थींदासीं पंहिंजूं अखियूं ॿूटण लाइ ऐं पाण खे पंहिंजे घर में महफ़ूज़ सम्झंदासीं ऐं तसवुरु कंदासीं त इहो महज़ हिकु भवाइतो ख़्वाबु आहे। जेकॾहिं हिकु नंढड़े फ़र्ज़ी किसे ऐं रस्म ज़रिए असां उन अणखुट लॻंदड़ राति मां पार पइजी सघूं था त असां मां केरु उनखे हमदर्दाना तौरु सम्झी न सघंदो। असां चाहियूं था त असांजो को मक़सदु हुजे, हालांकि पाण खे धोखो ॾियण जे बावजूदि उन जो को सबूत कोन्हे। इन करे असांजे नाज़ुक गिरह ऐं असांजे हयातियुनि जी अहमियत असांजी हिमत ऐं दानिश सां तइ थींदी। हयातीअ जे मानवियत जा रखवाला असां पाण आहियूं। असां चाहियूं था त पंहिंजा वॾा पंहिंजे संभाल लाइ, पंहिंजे ग़लतियुनि जे माफ़ीअ लाइ त जीअं पंहिंजे ॿाराणियुनि ग़लतियुनि खां महफ़ूज़ रहूं। पर इल्म खे जहालत मथां फ़ौक़ियत हासिलु आहे। चङाई इन्हीअ में आहे त मुतमइन कंदड़ वहमनि बजाए कड़े सच जी चूंड कजे। जदीद साइंस अणॼातल में सफ़र मिसल रही आहे। हर विख ते निमाणाई जो सबक़ असांजो इंतज़ारु थो करे। असांजी आम शऊरी बसीरत हिकु धोखो थी सघे थी। असांजे ख़्वाहिशुनि जी का अहमियत कान्हे। असां कंहिं ख़ासि जाइ ते नथा रहूं। जेकॾहिं असांखे कंहिं काइनाती मक़सद जी चाहत आहे त अचो त असां पाण को आबरूमंद मक़सदु तइ कयूं।